कबीर साहब चंदा भगवान के की मिलन कबीर रोड़ा होए रहो बाट का चंदा भगवान की मिलन भगवान की मिलन रस्ते में जी पत्थर होंगे कोई पत्थर पयो होंगे उन्हीं थीवन ईड़ो थीवन पाण के ही बनाए शक रोढ़ा होए रहो बाट का तज मन का अभिमान मन में अभिमान कटी शक्ति समझ की मांझी उतरी कीमत है जितरी कहे पत्थर की कीमत है ऐसा कोई दास होए ताही मिले भगवान कोई दास सेवक बन जी वही उन्हें के भगवान मिला वही थोड़ी देर सोचन था कबीर साहब वही थोड़ी देर सोचन था वही सोची करे भी वाणी का उच्चारण कर चंदा न कबीर रोड़ा हुआ तो क्या हुआ पंथी को दुख दे अरे पत्थर थियो तो छा थियो केमल के राहगीर के भीड़ में लगे तो हरिजन ऐसा चाहिए जो धरनी में खेल भगवान जो भक्त जेको भगवान के पायण तो चाहे वो पत्थर वांगुर न हुजे कीअं हुजे रख वांगुर थी वञे ये धूल थींदी है रखत थींदी है ठीक है वरी थोड़ी देर ध्यान करता वरी सोचता भगवान के पायणो आ त रखवा पुछते वरी चलता न न न संगत पियो 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 कबीर रखे हमारी तो क्या हुआ उड़ लागे अंग रख भी केमल दुख पहुंचाईंदी आ ॾिसंदा जंहिंमहिल धूल उॾामंदी आ अची करे मुख में लॻंदी आ माण्हू भूत ठही वेंदो आहे ख़ासि करे असांजा जेके रोड आहिनि बिलासपुर खां रायपुर अचे त हालत ई ख़राब जा रायपुर शहर जा जेके रस्ता आहिनि ॿाहिरि एॾी धूल एॾी मिट्टी उहा धूल भी असांखे दुख थी पहुचाए अखियुनि में थी लगे मुंह में थी लगे शरीर खराब तो थी वञे अंदर हली थी वञे त सांस जी तकलीफ़ थी वञे त कबीर साहब चवनि था न न भगवान जो भक्त अहिड़ो न हुजे जंहिंमें कंहिंखे दुख पहुचे भगवान गौतम बुद्ध पंहिंजे भक्तन के सेखारींदा हुआ कि पंहिंजो व्यवहार ये रखो कि तव्हां मां कंहिंखे भी दुख न पहुचे अगर कंहिंखे तव्हां मां दुख पहुतो तो वो दुख समझो तव्हां मूंखे ॾिनो भगवान बुद्ध ईअं था चवनि पंहिंजे सेवकन के एक बार भगवान गौतम बुद्ध वेठा सामू उन्हनि जे संगत ऐं सेवादारी भी वेठा कोई जेको सामू सेवादारी वेठो हो उन जे चेहरे ते मच्छर अची वेठो हाणे मच्छर जो अची वेहंदो तो वो छा कंदो वो तो इंजेक्शन हणंदो सिधी अंदर ऐं खींचींदो मच्छर अची वेठो त जंहिं सेवक जे चेहरे ते मच्छर वेठो हो उनखे महसूस थियो कि आ मच्छर वेठो आहे तकलीफ़ भी थींदी आहे स्वाभाविक आहे उन छा कयो हई खणी त मच्छर मरियो न उॾामी वियो मच्छर भगवान गौतम बुद्ध ॾिसी वरितो तूं चुप थी विया थोड़ी देर जे लाइ उन ॾींहुं निहारण लॻा ऐं दुख में निहारण लॻा तो सेवक समझी वियो कि मुंहिंजी क्रिया सां मुंहिंजे सतगुरुअ खे दुख पहुतो आहे हथ जोड़े चवे तो क्षमा कयो प्रभु मूंखां ग़लती थी वई
जी हाँ जी, पर मच्छर मरियो न, मां उनखे हकले छॾियुमि, बजाए छॾियुमि, उॾाए छॾियुमि, उहो मरियो न। चए हा उहो त मां बि ॾिठो, मच्छर मरियो न, पर जंहिं तरीक़े सां तूं धकु हणे अगरि लॻी वञे सां त मरी वञे हा। तुंहिंजो धकु हणण जो तरीक़ो ग़लति हुयो, उनखे अगरि हलाइणो ऐं बजाइणो त ईअं धीरे सां बजाए, ईअं उनखे दुख न पहुचे। चवनि था भगवान जो भक्त ईअं हुजे जंहिंमें कंहिंखे बि कोई बि कंहिं बि प्रकार जो दुख न पहुचे। जाते उनखे ॻाल्हि सहन न थिए, जाते उनजी सहन शक्ति जवाब ॾेई छॾे तो पोइ ते हटी वञे, परे थी वञे, उहा जॻह छॾे ॾे, उहो घर छॾे ॾे, उहो स्थान छॾे ॾे, परे हली वञे। बाक़ी पंहिंजी क्रिया सां, पंहिंजे वचन सां, पंहिंजी वाणीअ सां, या पंहिंजे हथनि सां, या पंहिंजे कंहिं बि कम सां ॿिए खे दुख न पहुचाए, उन जो नालो भगवान जो भक्त आहे। त कबीर साहिब चवनि था अगरि पत्थर थियो त बि ठीकु न आहे, अच्छा रख थी त बि ठीकु न आहे, छा हुजे? कबीर खेह भई तो क्या हुआ, कबीर खेह भई तो क्या हुआ, उड उड लागे अंग, उड उड लागे अंग, हरिजन ऐसा चाहिए, हरिजन ऐसा चाहिए, जो पानी सरबंग, जो पानी सरबंग। भगवान जो भक्त त ईअं हुजे जीअं जल थींदो आहे, पाणी जीअं थींदो आहे, निर्मल थींदो आहे पाणी, ईअं हुजे। वरी थोड़ी देर कबीर साहब अखियूं बंदि करे सोचो कि जल वांगुरु हुजे, जल वांगुरु हुजे। वरी चयो न न न साथ संगत न न बीहो, इहो आखिरी फ़ैसिलो न आहे, इहो भी आखिरी फ़ैसिलो न आहे। जल में भी चयो कमी आहे, अरे कहिड़ी कमी आहे? कबीर पानी हुआ तो क्या हुआ, कबीर पानी हुआ तो क्या हुआ, सीरा ताता होए, सीरा ताता होए। पानी थियो तो छा थियो? कंहिं महिल पानी गरम थी वेंदो आहे, उस में रखो तो पानी गरम थी वेंदो आहे, ऐं कंहिं महिल थधो थी वेंदो आहे। गरम थींदो आहे कंहिं महिल दुख पहुचाईंदो आहे, कंहिंखे लॻी वञे गरम पाणी त दुख पहुचाईंदो। न न, हरिजन अहिड़ो न हुजे कि थधो थी वञे कॾहिं गरम थी वञे, न थधो गरम भी न थिए, हिक रस हुजे, पाणी वांगुरु भी न हुजे। हरिजन कीअं हुजे? भगवान जो भक्त कीअं हुजे? जंहिंखे भगवान खपे, जंहिंखे भगवान जी ज़रूरत आहे, जेको भगवान खे पाइण थो चाहे, उहो पहिरियों पाण खे त ठाहे। कीअं हुजे? कीअं हुजे? कीअं हुजे? कबीर पानी हुआ तो क्या हुआ, कबीर पानी हुआ तो क्या हुआ, सीरा ताता होए, सीरा ताता होए। हाणे जवाब ॾियनि था, आखिरी जवाब वो ध्यान सां ॿुधजो। हरिजन ऐसा चाहिए, हरिजन ऐसा चाहिए, जैसा हरि ही होए, जैसा हरि ही होए। जंहिंखे भगवान खे पाइणो आहे त हुनखे भगवान जहिड़ो ई थियणो पवंदो, इहो ब्रह्म ज्ञान। जंहिंखे भगवान खे पाइणो आहे त हुनखे भगवान ई थियणो पवंदो न, भगवान जहिड़ो ई थियणो पवंदो। उहे 36 गुण ॿुधाया अथऊं श्रीमद भागवत में, श्री कृष्ण जा 36 गुण, उहे 36 गुण धरती माता वर्णन कया आहिनि। उहे गुण सभु जॾहिं हिन बंदे में अची वञनि, उहे गुण अची वञनि त भगवान जी प्राप्ति थी वेंदी आहे। संत कबीर साहिब महान दरवेश, उन्हनि जे घर में हिकु कोई दुखी आयो, कोढ़ी आयो, शाल वेड़े करे आयो है। आयो पुछई कबीर साहिब काथे आहिनि? कबीर साहिब जी धर्म पत्नी माता लोई वेठी हुई। उन्हें चयो भाई काॾे ॿाहिरि विया आहिनि। त थोड़ी देर उहो सेवक वेठो, वरी उथी करे माता खां पुछण लॻो, अम्मा कबीर साहिब कंहिं महिल ईंदा? चयनि पुट उहे थोड़ी देर में अची वेंदा।
तोखे कहिड़ो कमु आहे ॿुधा? चई न मां उन्हनि खे ई ॿुधाईंदुमि। वरी वेही रहियो, थोड़ी देरि वेठो, कबीर साहिब न आया। वरी उथियो, वरी पुछण लॻो, अम्मा काॾे विया आहिनि? अम्मा कंहिं महिल ईंदा? अञा देरि लॻंदनि छा? माता लोही चयो, तूं ॿुधाए छो न? तोखे कहिड़ो कमु आहे? थी सघे तो तुंहिंजो कमु मां ई करे छॾियां। पंहिंजी शाल जेका वेड़ियल हुई उहा थोड़ी सी हटाए करे ॾेखारी, माता मुंहिंजे सॼे शरीर में कोड़ आहे, मां ॾाढो दुखी आहियां, ॾाढी तकलीफ़ में आहियां। कबीर साहिब जो नालो ॿुधो आहे कि महान संतन भगवान जा प्यारा आहिनि। मां चयुमि संतन खां आसीस वठां त मुंहिंजा शरीर जा दुख दूर थी वञनि। माता लोही जे अरे चरिया एॾी देरि खां वेठो आहे, हर हर पुछे थो, हर हर पुछे थो, मूंखे ॿुधाया। माता लोही हुनजे मथे ते हथ रखियो, चयसि चओ राम। सब दुख लहीसि। शाल हटाए ॾिठई त अरे बिल्कुलु शरीर निरोग, कंचन काया थी वई, सुंदर, बल्कि जीअं शरीर हुयुसि उन खां बि सुंदर लॻण लॻुसि। ॾिसे पियो त अरे मुंहिंजे शरीर तो सभु दुख कष्ट हटी विया, सभु बीमारी हटी वई आहे। वाह, ॾाढो ख़ुशि थियो, गदगद थियो। माता लोही जो मथे ते हथ हुयुसि, उन वरी चवाईंसि, पुट चओ राम। ॿियो दफ़ो राम चई, अहिड़ो आनंद, अहिड़ो चैन, अहिड़ो आराम अचियुसि, अहिड़ी ख़ुशी थियसि, दिलि प्रसन्न थियसि, गदगद थियसि, मन में ॾाढो आनंद। उन ख़ुशीअ में भरिजी करे माता जे चरणनि ते किरी पियो। माता, कबीर साहिब महान संतन धन, पर तूं उन्हनि जी धर्म पत्नी, तूं उन्हनि जी स्त्री, तूं भी माता महान आहे। मां तुंहिंजे चरणनि में बारंबार प्रणाम तो कयां, नमन तो कयां। वो सेवक ख़ुशि थींदो, ख़ुशी ख़ुशीअ में ॿाहिरि निकितो त कबीर साहिब भी ओॾी महिल अची विया त कबीर साहिब खे भी नमस्कार कई, प्रणाम कई, पेरी पियो। कबीर साहिब चयसि, चओ प्यारा। चई साईं मुंहिंजो कमु थी वियो। अच्छा थी वियो, कीअं आयो, छा कमु हुए? चई साईं मूंखे शरीर में ॾाढी पीड़ा हुई, कोड़ हुयो, लहे ई न पियो, दवाऊं करे करे थकी पियो। तव्हां त धन आयो, पर तव्हांजी धर्म पत्नी माता लोही भी धन आहे। मां उन खे पंहिंजो दुख ॿुधायुमि त उन मुंहिंजे मथे ते हथ रखियो, ॿ दफ़ा छा चवायई? राम चवायई, ॿ दफ़ा, मुंहिंजा सभु दुख लही विया। कबीर साहिब चयो, बीबी ॿ दफ़ा राम चवायई? हाँ। अरे हिक दफ़े में तुंहिंजो दुख न लथो छा? उन चयो, हिक दफ़े में लही वियो हुयो, हिक दफ़े में ही मुंहिंजो शरीर निरोग थी वियो। मां पंहिंजो पाण खे ॾिठुमि चङी तरह त मुंहिंजो शरीर ठीकु थी वियो हिक ई दफ़े राम चवाइण सां। पर माता ॿियों दफ़ो भी चवायो त मां ॿियों दफ़ो भी चयुमि राम। हाणे तूं वञ। कबीर साहिब चयो, हाणे तूं वञ। कबीर साहिब अंदर घर आया, एॾो गुस्से में, एॾो नाराज, तो नाराज थी वेंदो आहे जंहिं महिल पति, तो स्त्रीअ खे महसूस थी वेंदो आहे, चाहे उहो मुंहं सां न बि चवे, उन जे चेहरे खे ॾिसी सम्झी वेंदी। पतिव्रता जेका स्त्री हूंदी, जंहिंजो पतीअ सां प्यार आहे, जेका पंहिंजे पतीअ जे हर ॻाल्हि खे सुञाणे, स्वभाव खे सुञाणे, उहा सम्झी वेंदी आहे। कबीर साहिब अंदर आया, वेठा, पाणी न खपे, पाणी हेॾे मुंहुं करण लॻा। ये हेॾो अची ॻाल्हाए त हेॾे मुंहुं करण लॻा। सम्झी वई कि मुंहिंजा पति देव ज़रूर मूं ते नाराज़ थिया आहिनि, काई ग़लती थी आहे, पर सम्झ में नथो अचे कहिड़ी ग़लती थी आहे। शास्त्र जोड़े हिकु ॿ दफ़ो पुछण जी कोशिशि कई, पर न ॿुधायोसि। भोजन खणी आई रात जो, त भोजन चयोसि न, मूंखे तबियत ठीकु न आहे, बुख न आहे, भोजन न खाइबो।
कमाल आहे, भोजन भी न खाइबो। रात जो जंहिंमहिल विश्राम करण लगा हिक ई सेजा ते त कबीर साहिब जीअं विश्राम कंदा हुआ, अॼु ॿिए तरफ़ मुंहुं करे सुम्ही पिया। त कबीर साहिब जी वाणी आहे, उहा वाणी उच्चारण माता लोईअ कई आहे। छा थी चवे, ध्यानु ॾिजो, करवत भला न करवट तेरी, करवत भला न करवट तेरी। जोता कि तूं भले मुंहिंजो गलो कटे छॾ, उहो सुठो आहे, पर जेको तूं मूंसां मुख मोड़ियो आहे, उहो मुख मोड़णु स्त्रीअ खे न वणंदो आहे कि उनजो पति उन खां मुख मोड़े, उन जो पति उन सां नाराज़ थिए, उन जो पति उन सां रुसी वञे। उहा ॻाल्हि उन खे मौत खां बि ॾाढी भयानक लॻंदी आहे। त माता लोई पंहिंजे पतीअ खे हथ जोड़े थी चवे, करवत भला न करवट तेरी, करवत भला न करवट तेरी। लाग गले सुन बिनती मेरी, लाग गले सुन बिनती मेरी। एतिरी वाणी उन माता चई आहे। उन खां पोइ जवाब कबीर साहिब अॻिते ॾिनो आहे, भई तुंहिंजो मां कहिड़ो ॾोह कयो आहे, कहिड़ी ग़लती कई आहे, उहो मूंखे ॿुधाए, उन जी सजा ॾे, बाक़ी तूं इहो मुख न मोड़ मुंहिंजा पति देव। त कबीर साहिब चवंसि था, मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए, अॼु सुबुह हिकु भाई आयो हुयो? हा आयो हुयो। उनखे दुख हुयो शरीर जो? हा। कोड़ी हुयो? हा। चई पोइ तूं उनखे ॿ दफ़ा राम छो चवाए? चई अरे एतिरी ॻाल्हि पोइ पहिरियों ई ॿुधायो आहे त मां तव्हांखे उनजो जवाबु ॾियां। तव्हां एॾी देरि खां नाराज़ वेठा आहियो, अॼु पाणी न पीतो अथव, रोटी न खाधी अथव, मूंसां ॻाल्हायो नथा, अॼु गुस्से में वेही रहिया आहियो सॼो ॾींहुं। जेका दिलि में ॻाल्हि हुजे उहा ॿुधाइणु खपे, तव्हां न ॿुधाई आहे। कबीर साहिब चवंसि था, तूं ॿ दफ़ा राम छो चवायो? राम नाम एॾो सस्तो आहे छा? तूं हिकु दफ़ो उनखे चवायो हूंदो त उनजो दुख लही वियो हूंदो। माता लोई चयो, हा लही वियो, हिकु ई दफ़े में, हिकु ई दफ़े में लही वियो, पर मां ॿ दफ़ा छो चवायोमांसि उहो ॿुधो। इन करे चवायोमांसि ॿ दफ़ा कि मुंहिंजे पतीअ जे दर ते आयो आहे, दुख अथसि, उहो त लही वञेसि, वरी बि छल कढी उन जी ज़िंदगीअ में कोई दुख न अचे। ॿियो ॿ दफ़ा इन करे चवायोमांसि कि हिकु दफ़ो राम हिन लोक जे लाइ, ॿियो दफ़ो राम परलोक लाइ। चवंदा आहिनि न ॿ दफ़ा राम राम, मिलंदा आहियूं त घणा दफ़ा चवंदा आहियूं राम राम? ॿ दफ़ा चवंदा आहियो न भाई तव्हां सभु, कि हिकु दफ़ो चवंदा आहियो? ॿ दफ़ा। हिकु दफ़ो केरु चवंदा आहिनि? कोई चवंदा आहिनि राम, हिकु दफ़ो चवंदा आहिनि, माना वसूली करणु आयो आहे, हुनखे माण्हू जवाबु न ॾींदा आहिनि। हिकु दफ़ो जंहिं चयो न राम, उहो वापारी सम्झी वेंदो हे पैसा वठणु आयो आहे, पोइ जल्दी ॻणींदो वीचारो, घणी रक़म ॾियणी आहे। हिकु दफ़ो राम चई त हिकु दफ़ो राम चई माने लहिणे कुझु वठणु आयो आहे। तॾहिं मां ॿ दफ़ा चवायोमांसि कि हिनजो हे लोक बि सवलो थी वञे ऐं परलोक बि सवलो थी वञे। ऐं ॿ दफ़ा राम इन करे चवायोमांसि कि तुंहिंजे अंदर बि उहो ई राम, मुंहिंजे अंदर बि उहो ई राम। तॾहिं चवंदा आहियूं ॿ दफ़ा राम राम। कबीर साहिब ॾाढो ख़ुशि थिया, ॾाढो ख़ुशि थिया। उन ॾींहुं कबीर साहिब इहा वाणी लिखी कि राम नाम की लूट हो, राम नाम की लूट है, लूट सके तो लूटो, लूट सके तो लूटो, अंत काल पछताएगा, अंत काल पछताएगा, जब प्राण जाएंगे छूटो, जब प्राण जाएंगे छूटो। अरे जेस ताईं इन शरीर में प्राण अथई, संत वीचारा राम नाम जा, हरि नाम जा हीरा मोती लुटाइनि था, उन्हनि खां वठ।
न त पोइ अंत समय पछताइणो पवंदे जॾहिं आख़िरी घड़ी अची वेंदी ऐं प्राण शरीर खां न्यारा थींदा त पोइ त हिकु हिकु श्वास जो हिसाब उते वरितो वेंदो। हिकु हिकु श्वास जेको असांखे मिलियो आहे करोड़नि खां बि क़ीमती आहे। हिकु माण्हू समुद्र जे किनारे ते बीठो हुयो, अचानक समुद्र में छोलियूं लॻंदियूं आहिनि त जंहिंमहिल छोली लॻंदी आहे समुद्र में, उन मां समुद्र जा अनेक जीव जंतु अची ॿाहिरि किरंदा आहिनि किनारे ते। तव्हां सभिनी में कंहिं समुद्र जो दर्शन कयो आहे त समुद्र मां छोली लॻी, अचानक समुद्र जा जेके कीमती मोती, कीमती रतन, कीमती जवाहर उहे उन में अची विया। ढेर लॻी वियो उन भाईअ जे अॻियां, ॾिसी ॾिसी करे खेॾण लॻा उन्हनि सां। उहो भाई बि ख़ुशि थियण लॻो, उहो खणी करे ईअं फिटी पियो करे। उन जा ॿार अञा जोर सां पिया फिटी करनी आहे। वरी उहो पियो चए ॾिसो मुंहिंजो केॾो परे थो वञे। ईअं हिकु कंदे 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 उहो सॼो ढेर मोतियुनि जो ख़तम करे छॾियो। थोरा 2, 4, 5, 8 बचा हुया त हिकिड़ो उतां जौहारी लंघियो। उन चयोसि बी 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 इहो छा थो करे, बी हे ॾेखार त ॾिठई त कीमती हे त मोती आहिनि। अरे हे त मणिया एॾा कीमती आहिनि, एॾा कीमती आहिनि कि हिन जी क़ीमत मां तोखे ॿुधाए नथो सघां। अरे पोइ मथे खे हथु ॾेई वेही रहियो, चई छो? चई इहो त पूरो समुद्र मां हिकु अहिड़ी छोली आई कि ते ढेर लॻी वियो। असां सॼे परिवार मिली करे हिकु खणी जोर जोर सां अंदरि फिटी कया आहिनि। ओहो वापसि मुंहिंजा ॿार बि हुया, उन्हनि बि हिकु हिकु फिटी पिया कनि, मां बि फिटी पियो कयां। शर्त पिया लॻायो मुंहिंजो अञा परे वियो, हो चवनि पिया मुंहिंजो अञा परे वियो। ते संत चवनि था परमात्मा तोखे बि हिकु हिकु श्वास हीरनि मोतियुनि जे बराबरि ॾिनो आहे। इहे जेके श्वास रोज़ जा रोज़ तो अजाया तो विञाए, इन हिकु हिकु श्वास में चवे न हरे कृष्ण राधे कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। उते मालिक जी दरगाह में भी लिखजी वञे कि इन हेतिरा हीरा जमा कया आहिनि। तो ये हीरा विञाए तो संत चवनि था कि सॼी टिनी लोकनि जो खजानो हिकु तरफ़ रख ऐं तुंहिंजी ज़िंदगीअ जो हिकु श्वास जी ओतिरी क़ीमत आहे जेका त्रिलोकीअ जे खजाने जी क़ीमत आहे। ये जेको तो सत्संग में अचे तो या भगवान जो नाम जपे तो इहो अजायो थोड़ी आहे। इहो तुंहिंजो वॾे में वॾो कर्तव्य आहे जेको तोखे करणो आहे ऐं इन जो वॾे में वॾो तोखे फल मिलणो आहे। उन फल खे तूं सम्झे नथो, अञा तोखे ख़बर नथी पवे, तोखे महसूसु नथो थिए कि इन प्रभु जे नाम जो, सत्संग जो, भजन जो, भक्तिअ जो केॾो वॾो फल आहे। इहो अॻिते हली करे ख़बर पवंदी असांखे कि वाह प्रभु असांजा वॾा भाग कि तो असांखे पंहिंजे सत्संग रूपी छांव में रखियो, तो असांखे उन्हनि संतनि जो संग ॾिनो जिन असांखे तुंहिंजी राह ॾेखारी, तुंहिंजो नाम जपायो। प्रभु असां भागनि वारा आहियूं। तॾहिं महसूसु थींदो जॾहिं उन जी क़ीमत असांखे ख़बर पवे। संत कबीर साहिब उन ॾींहुं लिखियो कि भाई संत राम नाम जा हीरा मोती लुटाए रहिया आहिनि, कोई वठे कोई ख़रीद करे। जो जय श्री कृष्ण। थंदी मवी हंदी तोखे पुकारिया, थंदी मवी हंदी तोखे पुकारिया, कतई न भूलिजी मां तोखे बुलाया, थंदी मवी हंदी
ਤੇ ਸੋਵਤ ਨਾਮ ਕਹੋ ਨਾਨਕ ਜਨ ਕੇ ਸਦਕਾ। ਸਾਇ ਪਰਮਾਨਤਾ ਉਥਨ दे वीहन दे बल्कि सुमन दे भी उन्हें प्रभु के याद कर। नमस्कार नमस्कार। बार बार पुकारे पुकारे संत छोथा चौन, बार बार पुकारिता चौन, बार बार पुकारिता चौन, सड करिता चौन, हथ जोड़ी भी ता चौन, ऐं जेके पंहिंजान त उन्हनि खे दड़को ॾेई बि था चवनि। कॾहिं संत दड़को ॾियनि त बुरो न मञिजो, कॾहिं दड़को ॾियनि त उनखे बुरो न मञिजो, ख़ुशि थिजो कि असांखे पंहिंजो था सम्झनि। धारे माण्हू खे दड़को न ॾींदा, जा नओ माण्हू हूंदो उनखे दड़को न, उनखे हथ जोड़े ई चवंदा, प्रेम सां चवंदा, प्यार सां चवंदा। लेकिन जेको जुड़ियल आहे, जेको पंहिंजे परिवार जो हिकिड़ो सदस्य आहे, उहो अगरि नथो सत्संग में अचे त को संत उनखे दड़को ॾींदा आहिनि। ऐं जंहिंखे अगरि संत दड़को ॾियनि त उहो त ॾाढो भागनि वारो हूंदो आहे, उहो भागनि वारो ख़ुशि नसीब हूंदो आहे। बाक़ी जेकी नई संगत हूंदी आहे, नयो माण्हू हूंदो आहे, उनखे प्यार सां हथ जोड़ी प्रेम सां चवंदा आहिनि कि इन मार्ग ते हले, भक्ति जे मार्ग ते हले। कहिड़ा कहिड़ा तरीक़ा वीचारनि संतनि खे करणा पवंदा आहिनि हिन जीव खे भक्ति करण लाइ, भव सागर पार लॻाइण लाइ। ऐं उन्हनि जो कोई स्वार्थ बि न हूंदो आहे, बसि उहे भलो चाहींदा आहिनि, भई हिननि जो भलो थिए। हे बचड़ा ये संसार जे कलयुग जे बाहि में जलन छो, हे भी शीतल थियनि। गुरु नानक के सॾु कयो निरंकार, भई हलिया हाणे तूं मूं सां गले लॻ, हाणे तूं मूं सां मिली वञ, तूं पंहिंजा सभु फर्ज पूरा कया, तूं सॼी धरतीअ ते नाम जपाए हलिया, हाणे तूं मूं में समाइजी वञ। गुरु नानक दर ते बीह रहिया, चयो न, चयो छो? अरे मूंसां मिलण लाइ त तूं एॾी बंदगी कई, भक्ति कई, चुनी लोकनि खे नाम जपाए, नानक हलिया हाणे मूं में समाइजी वञ। चवनि था न, मां कीअं तो में समाइजी वञा मुंहिंजा मालिक, मां कीअं तोसां भाकुर पायां, कीअं तोसां मिली वञा, हिकु थी वञा। न न, मां पोइते तो निहारियां त जगत अञा जली रहियो आहे, अञा संसार में दुख आहिनि। इन्हनि सभिनी खे जॾहिं सुखी कर, इहे सभु बि तोसां समाइजनि त मां बि उन्हनि सां गॾु अची तोसां समाइजां। हे पोइते माण्हू दुखी लॻा पिया आहिनि, मूंखे ईअं न पुॼंदो कि मां सुखी थी वञा। गुरु नानक चवनि था, जगत जलंदा राख लो, जगत जलंदा राख लो, अपनी कृपा धारे, अपनी कृपा धारे। कृपा कर हे निरंकार, हे दयालु, हे परमात्मा, कृपा कर, जगत सजी के सुखी कर, सजी के सुखी कर।